दोस्तों अॼु मां तव्हांखे ॾसां त ज़फ़र जिस्काणी किथे आहे ऐं छा पियो करे। असांखे ख़बर पई आहे त हिते कंहिं जॻह ते आयल आहे, ऐं कमु करे थो कबाड़ियुनि जो, कबाड़ी जो कमु। ज़फ़र जिस्काणी साहब, साईं अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि भाउ? ख़ुशि ठीक ठाक मज़े में। छा थो पीए? चांहि थो पियां। राजा कहिड़ा हाल थी? राजा छा पियो करी? भाई हथ पिया सेकियूं, चांहि था पिया। हथ पिया सेकियो? न साईं, सची ॻाल्हि इहा आहे त बिज़नेस पिया कयूं। छा जो बिज़नेस आहे? साईं स्क्रैप जो बिज़नेस। स्क्रैप? गाॾियुनि जो स्क्रैप आया? न, जेको माल मिले, गाॾियूं, बोतलूं, दॿा, गत्तो, कागज़, अख़बारूं थी वियूं। अरे ने बागा तव्हां त अदाकार हो। अदाकार ने मतलब छा बिज़नेसमैन आहियूं। कारोबार कंदा आहियूं। मां कॾहिं गाॾियूं विकिणंदो आहियां, कॾहिं जेको मूंखे बिज़नेस मिली वञे। बच्चनि जी रोज़ी त करणी आहे न इमरान यार। भाई। ज़फ़र तो लट्टा वट्टा सफ़ा फाटी पिया आहिनि बाबा। हींअर असां महिनत करण आया आहियूं। कोई शोबी जी टीवी में रिकॉर्ड या बर्गर वारी पेंट ते न थई? बर्गर वारी न आहे साईं, फाटल पेंट। न यार फाटल आहे साईं, फाटल है। न वाकई सीरियस ॿुधाए, वाकई कमु शुरू कयो अथई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम। मूंखे टियों ख़बर पई तुंहिंजी त तूं हिते चांहि पींदा इमरान भाई? चांहि पी ॾिसां। चांहि सही आहे? हाँ, चांहि सही है। न मूंखे ख़बर पई त ज़फ़र जिस्काणी हिकिड़ो कमु शुरू कयो आहे, पर हिन में हू न आहे। ॿियो छा ते था कयो तव्हां हे कमु? गाॾा बीठा न असांजा हींअर, माना वसूली जो टाइम आहे। 3-4 करे विया आहियूं, बाक़ी 5-6 गाॾा अचनि वारनि जो वेट पिया कयूं। न पर तव्हां पढ़ियल लिखियल आहियो त कमु ॿियो छो नथा कयो? बचत लाइ आहे। गेम सॼो हिन में आहे साईं, स्क्रैप आहे। कबाड़ी जो कमु जेको हूंदो आहे उहो स्क्रैप मां आहे। साईं आहियां। हाणे तव्हां असांजा मोहसिन आहियो, भाउ आहियो, वॾा आहियो। तव्हांजे करे त असां हिते वेठा आहियूं। असांजे करे वेठा हो, तव्हांखे पंहिंजा फालनि हिते विहारियो आहे। अहिड़ा कमु कयव छो? रोज़ी ॾिसो, मां इहो चवंदो त केॾो वॾो अदाकार छो न हुजे ज़फ़र जिस्काणी, या मूं जहिड़ा ॿिया जाम इमरान साहब। कम में शर्म न आहे, रोज़ी हलाल करे खाइजे। ऐं मां चणा विकिणिया न, अख़बारूं विकिणियूं आहिनि। ऐं मां बस ते कंडक्टरी बि कई आहे, ईअं थोरी आहे। मां W11 ते कंडक्टरी कई आहे, हुन खां पोइ W11 ते मां ड्राइविंग सिखी। मां ज़िंदगी में बसि कमु कंदो आहियां। ऐं एक्टिंग मुंहिंजो हिकिड़ो शोबो आहे, बाय बर्थ आहियां। मां हिकु एक्टर जो पुटु आहियां। मां हुन हिसाब न पर मूंखे ॿुधाए, तोखे एक्टिंग में वधीक पैसा था मिलनि या हिन में? सही ॿुधाइजांइ। साईं सच ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे बिज़नेस में घणा पैसा। कहिड़ो बिज़नेस? जेको बिज़नेस कयो, स्क्रैप जो बिज़नेस कयो या कार जो। न स्क्रिप्ट में छा आहे मतिलबु? इन में साईं अलॻि अलॻि कागज़। अरे त छुरावा की कबाड़ आहे? कबाड़ आहे। वॾो था कमायो मतिलबु? जो कबाड़ आहे, असांजा मज़दूर वीचारा मूं साईं ठेके ते खया आहिनि 5 माण्हू, ठीकु आहे, जेके सुबुह जो 5 बजे निकिरी वेंदा आहिनि। ऐं उहे वरी 6 बजे या 7 बजे मगरिब खां पहिरियों, मगरिब खां पोइ ईंदा आहिनि। ऐं राजा कहिड़ो कमु कंदो आहे तो वटि? राजा मुंहिंजो असिस्टेंट ही सॼी वसूली कंदो हुयो हुननि खां, ठेलनि खां? हा बिल्कुलु। पैसा हुननि खां वठंदा आहियूं, या हुननि खे मां ठेला ॾींदो आहियां, घणे ॾींदो आहियां, केतिरा। न तोखे ॾींहं में घणा था मिलनि राजा? शुक्र अल्लाह जो, इहो असां कोन ॿुधाईंदासीं। ज़बरदस्त, न त हर माण्हू इहो कमु करणु शुरू करे। यार न हे पोइ तव्हां हे सॼो सामान जेको हे गॾु कयो आहे, इहो ॾींदा कंहिंखे हो? साम्हूं असांजे होलसेलर वॾो साम्हूं दुकान है। तुम लोग नहीं मुझे ये बताओ, तुम लोग तो पढ़े लिखे हो, कोई और काम कर सकते हो, ॿियो कमु करे था सघो न? बाबा हुनर में बिल्कुलु अज़मत आहे, पर असांजे हुनर को कोन्हे सिवाय दिमाग़ जे। माना दिमाग़ तव्हांखे आहे? दिमाग़ ई हुनर आहे असांजो। हुनर आहे बिल्कुलु। हिन में पैसो बि आहे न, हिन में पैसो सुठो आहे। पैसो सुठो आहे? हिन में मेरो माण्हू लॻे थो, पर पैसो सुठो थो ठहे, हुन में साफ़ सुथरो रहे। यार मेरो जी छा चवण मक़सदु, असल ॻाल्हि इहा आहे त कमु करिणो आहे। तो इंसान पंहिंजा कपिड़ा चेंज करे वरी उहो कमु करे, कमु करण खां पोइ वरी इंसान पंहिंजा कपिड़ा चेंज करे वरी सुठी सोबत में वेह, गैदरिंग में वेह। इन सां त को फ़र्क़ु हूंदो। यार पेट भरियल न, पैसे वारे खे सलाम आहे, ऐं बाक़ी ग़रीब जी हालत तव्हांखे ख़बर आहे। बजाए कंहिंजे अॻियां इमरान साहब हथ फैलायूं, अलाह साईं दिमाग़ ॾिनो आहे, शऊर ॾिनो आहे, हथ पेर सलामत आहिनि, पंहिंजे बचनि खे रोज़ी कमाए। ऐं मां चवंदो महिनत में को शर्म न आहे, महिनत कयो, भले उहे 2 रुपया इज़त जा आहिनि न, महिनत कयो। बिल्कुलु ठीकु आहे, इहो को मसइलो थोरी आहे तव्हां कयो त हिन सां तव्हांखे शर्म न अचणु खपे। तव्हां असल त असांजी ॻाल्हि हक़ीक़त में तव्हां ख़राबु कंदा आहियो हर जॻह ते। हाणे हिते कंहिंखे बि ख़बर कोन्हे त मां केरु आहियां। अरे बाबा न हिन वीडियो सां कुझु माण्हू अगरि सुधरनि था, किथे किथे कुझु ग़लति बि कंदा आहियो। कहिड़े हिसाब सां? हाणे मां हिते इज़त सां मुंहिंजी रोज़ी बि कई, तव्हांखे कंहिं चयो हुयो? हाणे तव्हां माण्हू गॾु कया आहिनि, माना हिननि खे ख़बर पई त मां केरु आहियां। न पंहिंजे अदाकारनि खे त सॼी ख़बर आहे न। माना लिकी कमु नथा करे सघूं असां पंहिंजो लिकी पंहिंजी रोज़ी नथा करे सघूं। लिको छो था? वॾी ॻाल्हि आहे, तव्हां शर्म छो था कयो? लिको छो था? कमु कयो, महिनत कयो। माना ईंदा आहियूं टीवी ते, जो तव्हांखे ख़बर आहे, ॿियो व्यूअर खे ख़बर आहे। बाबा चवंदा आहिनि महिनत में अज़मत आहे, महिनत में कोई उहो न आहे। एक्टिंग असांजी शौक़ु आहे, हीअ असांजी रोज़ी आहे। असांखे ॿिया दोस्त में छा कंदा था, ॿियो कुझु ॿुधाईंदा आहियूं। भाई रोज़ी करने में कोई शर्म है क्या? रोज़ी करने में कोई शर्म है? कोई शर्म नहीं है। भले पढ़े लिखे हो। पहिरीं ही मूंखे सुञाणींदा, को बि मूंखे कोन थो सुञाणे हिननि मां। माना हाणे तूं ॿुधाइनि पियो तव्हां केरु आहियां, छा आहियां। हद करे यार इमरान भाई, केॾी केॾी महिल ग़लतियूं कंदो ई यार, कंदो ई। ए सुञाणे थो अबा, ए सुञाणे थो न? टीवी में ईंदो आहे, सुञाणींदा हूंदो। टीवी में ईंदो आहे? न हे कमु जेको करे थो ग़लति आहे?
ना ना सही कम तो सही कम मेहनत में हाँ, को 4 दिन गए थे कम क्या है आपको भी नहीं है ना पता 4 दिन से मैं यहाँ हूँ आपको नहीं है पता आज आपको इसने बता दिया कि मैं क्या हूँ यह तो गलत गाल है ना यार नहीं गलत बात क्यों मेहनत में को कुछ भी गलत नहीं हमारे पे कई बोरियूं खयूं ने पाण मजूरी कई है भाई तुम्हें यहाँ से पेट भर के खाना मिलता है ना शुक्र अल्हम्दुलिल्लाह भाई आप भी कमाओ आपको भी मिलेगा आप भी मेहनत करो माशाल्लाह मैं कमाता हूँ मैंने आप पैंट शर्ट मैंने ये अच्छे सारे कपड़ों काम में किए हो। अरे बाबा मां सब हमारे- कम क्या है हद तो करी यार खुदा जो कसम मां सब कम क्या है व्यूअर्स के छा तो ॿुधाइण ॾियनि ज़फ़र ही कंदो आहे जफर खुदा जो कसम मां सब कम क्या है मां भी ये छोला भी क्या है ये भले गजरू कया हुजनि, पर सब क्या है ॿुधाइण छा आहे माना माण्हू जमा कया यार तूं जिथे किथे तव्हां ये थी न कंदो आहीं। ये सारे लोग मेरी साइड लेंगे और कहेंगे मेहनत में अजमत है हाँ भाई चोरी से अच्छा है डाका मारने से अच्छा है मेहनत करो अगर ये इससे तुम्हारा पेट भर रहा है तुम्हारे बच्चों का पेट भर रहा है अच्छी बात है करो नहीं तो इंसान कुछ सफेद पोश भी लाला रहता है ना इंसान कुछ छुप के भी वो काम जब करता है दुकान बंद करो तो अच्छे कपड़े पहन लेना बस उस भाई मसला ये है कोई तुम्हें मना कर रहा है कि ये काम नहीं करो मना कौन करेगा भाई मेरी अपनी रोजी है अपना दिमाग है अपनी मेहनत है हलो चाय पियो भला पोगला चाय पियो माण्हू जमा कया